नाज़िम पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर में हेनरी हाईलैंड अस्पताल ते बासनि जो कब्ज़ो बरक़रार आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जामड़ो जी। रशीद, शिकारपुर की तारीखी अस्पताल हेनरी हालैंड के कब्जे खिलाफ हितां जा शहरी सियासी समाजी मानू जो सरापा एहतजाज आहिनि, पर उन्हनि सां गॾु अॼु ही मज़दूर जेके आहिनि उहे बि एहतजाज कया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा कहिड़ा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजी पैदाइश खे बि 60 साल अॻु में ठहियल आहे। इहो इदारो हिकिड़ो फिलाई इदारो ठाहियो हो ग़रीब आवाम जे लाइ, जंहिंमें बलूचिस्तान सिंध सॼी आवाम हितो फ़ाइदो वठंदी, अखियुनि जी ऑपरेशन थींदी, मुफ़्त में इलाजु थींदो, ग़रीबनि जे लाइ हूंदो ऐं यको दहायनि खां हलंदो थो अचे। हाणे अलाए कहिड़ा इहे नामनियात जेकी पैदा थिया आहिनि, साईं कब्ज़ेगीर छो तो 5 साल कंटिन्यू हिकिड़ो वेंदो आहे त ॿियो वेंदो आहे, मगर शिकारपुर जो आवाम बाशऊर आहे, सजाग आहे, इंशाल्लाह कॾहिं बि इहे न करण ॾींदासीं। शिकारपुर की तारीखी अस्पताल आहे सर हेनरी हालैंड हॉस्पिटल। इन ते माज़ी में भी अॻे हिकिड़ो असां वटि वॾो इदारो हूंदो घी कॉर्पोरेशन आसिफ इंडस्ट्री जे नाले सां, जेका कब्ज़े खोर मुज़फ़र ईसानी उनखे कब्ज़ो करे ऐं सवे माण्हुनि खे बेरोज़गार करे उनखे प्लाटिंग करे विकिरो कयो आहे। अॼु वरी उहो ई माण्हू शहर जो जेको असासो आहे, जेको असां शहरनि जी मिल्कियत आहे, जेको उन दौर जी गवर्नमेंट ऐं उन दौर जे हिंदू उन्हनि खे डोनेट कयो प्लाट ट्रस्ट जे लाइ, शहरनि जे सहूलियत जे लाइ, त उहा 1910 में उहा हॉस्पिटल ठही आहे। अॼु उन हॉस्पिटल के मिसमार करे उन जे जाइ ते हाउसिंग सोसाइटी ठाही वञे थी। असां इन जी भरपूर मज़म्मत कयूं था। सर हेनरी हालैंड हिकिड़ो शहरनि जो शिकारपुर वासियुनि जो हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो फिलाई हिकिड़ो इदारो आहे, जंहिं ते कुझु साल अॻु में जेको लैंड माफ़िया उन ते क़ाबिज़ आहे ऐं अॼु तव्हांजे साम्हूं शहरवासी वरी हिकिड़ी तहरीक जी सूरत में सुजाग थिया आहिनि। असांजो शहर जो हिकिड़ो ई आवाज़ु आहे त इहो को कब्ज़ो कंहिं बि सूरत में असां शहरवासियुनि खे क़बूल कोन्हे को। शहरनि जा इदारा आहिनि, उन्हनि खे असां बचाइण लाइ सभु सियासी समाजी मज़हबी धुरियूं गॾु थियूं त असांजी शहर जो जेको इदारो आहे, जेको शहर जा माण्हू इन मां सिहतयाब थींदा, उन्हनि जे अखियुनि जो नूर हितां ईंदो हुयो। असां त चवंदो इहा साॻी अस्पताल बहाल ते हुकूमत करे या कंहिं इदारो करे, पर असां इन कब्ज़े खोरनि खे बर्दाश्त न कंदासीं। हेनरी हालैंड अखियुनि जी अस्पताल जेका आहे उहो अवामी इदारो आहे। हिते केतिरनि इंसाननि जो जेका अखियुनि जे ऑपरेशन थींदी हुई, पर उन ते जेको आहे कब्ज़ा माफ़िया जेको आहे हिन वक़्तु मुज़फ़र ईसानी जेको आहे हिकिड़ो सियासी माण्हू बि आहे ऐं हिकिड़ो ब्यूरोक्रेट ख़ानदान सां वास्तो रखे थो, पर हुनजी जेका नाक़स कारकर्दगी आहे अवामी इदारे ते जेको आहे कब्ज़ो करणु चाहे थो। शिकारपुर की तारीखी अस्पताल हेनरी हालैंड ऐं जंहिंजे कब्ज़े खिलाफ़ शिकारपुर जा तमाम सियासी समाजी सराबा एहतजाज आहिनि ऐं हुननि जो चवणु आहे अखियुनि जी ॿीहर अस्पताल खोले ऐं हितां जे अवाम खे वधीक फ़ाइदो ॾिनो वञे। कैमरामैन रहमान जामड़ो सां गॾु रशीद जामड़ो, आवाज़ TV न्यूज़ शिकारपुर।